अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अब्दुल मोमिन जुनू तव्हां ख़बर ॾियूं था त काज़िम ॻोठ अंजुमन जे रहवासियुनि जो नियाज़ अहमद कोकर हाजी ख़ालिद नवाज़ ऐं मोहम्मद ईसा मंगनार फिदा हुसैन महर कुर्बान अली महर ऐं ॿियनि पारां वापडा जे एक्सन मुजीब रहमान सियाल लाइनमैन गाज़ी जतोई जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ बिजली जा प्यारल बिल हथनि में खणी प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो वापडा अमले जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहिंदे चयो त असां बिल अदा हुअण बावजूद बि वापडा एक्सन मुजीब रहमान सियाल ऐं लाइनमैन गाज़ी जतोई पारां ₹1,00,000 रिश्वत घुरी जेका न ॾियण जे एवज़ साजिम ॻोठ अंजुमन जे 1.5 महीनो अॻु 50 केवी जो ट्रांसफार्म ऐं अब्बास कोकर ग़ुलाम नबी अरैं जा मीटर लाइ खणी वियो आहे, जॾहिं त असांजो ट्रांसफार्म ॻोठ रमज़ान ॾहरीअ में खपाए लॻाए ॾिनो वियो आहे, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। सख़्त गर्मी हुअण ऐं बिजली न हुअण सबबि असांजा बचा निंड कोन कनि था ऐं मच्छरनि जे करे मलेरिया में मुब्तला थी विया। हुननि चयो त असां वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान वापडा जे वज़ीर सेक्रेटरी ऐं समेत वस वारनि खां मुतालबो था कयूं त मुजीब सियाल ऐं गाज़ी जते खां असांजा ट्रांसफार्म में मीटर वापसि कराए ॾिना वञनि ऐं उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो जंहिंजी ज़िम्मेवार वापडा अमलो हूंदो। हुननि जो वधीक चवणो हो त एक्शन कहिड़ो एक्शन मुजीब सियाल असांजे ॻोठ ते आयो, असांखां ₹1,00,000 घुरण जे एवज़ में असांजो ट्रांसफार्म लाइ 3 मीटर खणी हलियो वियो आहे। हेॾी महिल असांखे ट्रांसफार्म न मिलियो, असां ॾाढी बेवाजबी कई वई आहे। अच्छा छा थो चए? असांखे चयो पैसा ॾियो, पैसा असां ॾियण जे एवज़ में ट्रांसफार्म लाइ रमज़ान एरिया ॻोठ में पैसा वठी करे ट्रांसफार्म तो शुरू कयो अथऊं। अच्छा असां मच्छरनि में तमामु थी रहिया आहियूं, का ॻाल्हि पुछण जी ॻाल्हि आहे। असांजा तमामु तकलीफ़ आहे। तव्हांजो मुतालबो? असांजो मुतालबो आहे महिरबानी करे असांखे ट्रांसफार्म ॾिनो वञे। जी हा। हाणे असांजो चवणु आहे महिरबानी करे असांखे ट्रांसफार्म वापसि मिली वञे त सुठी ॻाल्हि आहे, जेकर न त सुभाणे असीं पोइ कुझु बि करे सघूं था, रोड बंदि कयूं या को मसइलो कयूं या पाण खे तकलीफ़ असांजी हुननि खे असां कुझु बि करे सघूं था। महिरबानी करे असांखे ट्रांसफार्म ॾिनो वञे। अंजुमन मजा ट्रांसफार्म लाया हुआ मुजीब सियाल जो 1.5 महीनो खन थी वियो आहे। सिंध रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान जी ख़रीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाहिद ख़ान जुनू। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद।